सिंध जा फ़नकार जेके आहिनि उहे हमेशह अमन जा सफ़ीर रहिया आहिनि ऐं हू पंहिंजा ॾुख दर्द तकलीफ़ूं लिकाए झर जंग वञी माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कु आणींदा ऐं महफ़िलूं सजाईंदा। पर जॾहिं उन्हनि फ़नकारनि खे वापसी ते लुटियो ऐं फुरियो वञे त जेके हुननि जा लिकल अहज आहिनि उहे वधीक जेके आहिनि तकलीफ़ वारा थियनि था। अॼु राति जेका आहे जेको आहे फ़न जो मुज़ाहिरो करे ऐं हिकु प्रोग्राम तां वापसी दौरान फुल रेगुलेटर वटि नामालूम हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते सिंध जे नाले वारे क्लासिकल फ़नकार अब्दुल रऊफ़ मंगसी खां पिणु जेको आहे फुर कई आहे। असां हिन वटि मौजूदु आहियूं। अचो संदसि खां पुछूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे। जीअं त असां प्रोग्राम करे वापसि थियासीं फुल शहर वटि, फुल शहर जीअं क्रॉस कयोसीं त हथियारबंद साम्हूं अची विया। 3 हथियारबंद आहे जेके जन फायरिंग करे असांखे हिरासा कयो ऐं असां वटि जेको सामान हुयो, कुझु साज़ हुया ऐं लखें रुपया रोक रक़म हुई ऐं घड़ियूं हुयूं, मोबाइल हुयूं, सभु सामान फुर करे फ़रार थी विया आहिनि। ऐं असां हद जे SHO सां मिलियासीं, उन असांखे ख़ातिरी ॾिनी आहे, दिलि जा ॾिनी आहे त असां तव्हांजो मसइलो हल कंदासीं ऐं चोर गिरफ़्तार कंदासीं जेके आहिनि 4-1। सो असां इंतज़ारु कयूं था अॼोको ॾींहुं, जे न पोइ असां सां सॼी सिंध मां परस्तार दोस्त फ़नकार सभु राब्ते में आहिनि। जे असांजो तदारक न थियो त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं पोइ संगत सां गॾु हूंदासीं। अच्छा, जंहिं महिल इन्हनि फ़र्क़ु कई पे तव्हां उन्हनि सां इहो मुखातिब थींदे चयो त मां फ़नकार आहियां? जी जी, उन्हनि पुछा कई केरु आयो, मां उन्हनि खे ॿुधायो, सुञाणनि पिया। पोइ मूंखे एतिरो बि चयूं त साईं तव्हां जेको आहे सो आधी राति जो हींअर हिन रस्ते सां कीअं निकिरी पियो। मक़सदु आहे उहो सुञाणनि पिया, वास्तो माना जीअं हूंदो आहे न को ॼातल सुञातल माण्हू वेझड़ो, ईअं बि हो। छाजो साॻियो इलाइक़ो आहे, तर आहे पंहिंजो न। सो बहरहाल SHO साहिबु ॾाढी सुठी दिलजाए ॾिनी आहे। असां इंतज़ारु कंदासीं अॼोको ॾींहुं, जे न त उन खां पोइ असां पंहिंजो क़दम खणंदासीं। अच्छा, ॿी ॻाल्हि त दाड़ेलनि जो त कमु उन्हनि जो इहो ई हूंदो आहे, जंहिं मक़सद सां उहे निकिता आहिनि त फ़नकार खे त उहे लाज़मी सुञाणंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त फलाणो फ़नकार हितां अॼु गुज़रे पियो थो, पर उन्हनि खे इहो न चइबो त को असांजा को वेझड़ा आहिनि या को असांजा को वाक़ुफ़ आहिनि। असांखे त ख़बर कोन्हे न, असां जेका FIR कटराई आहे उहा त नामालूम माण्हुनि जे लाइ कटराई आहे। बाक़ी फ़नकार खे त ज़ाहिर आहे सभु सुञाणंदा आहिनि, दाड़ेल बि सुञाणंदा आहिनि, सॼी पब्लिक फ़नकार खे सुञाणंदी आहे। असां बि इहो ई चाहींदासीं त ख़ासि करे पुलिस जेको आहे असां सां तावन करे। SP साहिब खे असां वरी वरी गुज़ारिश कंदासीं त हू बि पाण हिकिड़े वॾे शाइर जो पुटु आहे साईं SP साहिबु, ऐं पाण हिकिड़ा आर्टिस्ट आहिनि, पंहिंजे फ़नकारनि जो ख़्यालु रखनि ऐं पंहिंजे फ़नकारनि खे पुरसुकून तरीक़े सां जीअण ॾिनो वञे। सो मां वरी बि SP साहिब खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन मामले में असां सां भरपूर तावन कयो वञे, जे न त सुभाणे असां कोई बि एहतजाज जो तरीक़ो अख़्तियार करे सघूं था। जी साईं, तव्हां छा चवंदा? सभ खां पहिरियां त हिन महिल जी जेतिरी मज़म्मत कजे सां गॾु थींदी। ऐं आर्टिस्ट हिकिड़ो उहो अमुन जो सफ़ीर हूंदो आहे, ख़ुशियुनि जो दुआगू आहे, वञे थो ख़ुशियूं विखेरे थो ऐं वापसी ते उन सां अहिड़ो अमल ई शर्मनाक अमल आहे। ऐं हिकिड़ो चैलेंज आहे हद जो SHO जेको आहे महबूब चाचड़ साहिबु ऐं SSP नौशरो फिरोज़ संगार मलिक साहिबु असां सां राब्ते में आहिनि। ऐं हिन वाक़े ते जेको भाऊ अब्दुल रऊफ़ सां थियो आहे इहो फुर वारो वाक़ियो, सिंध जे सभिनी फ़नकारनि खे तकलीफ़ पहुती आहे ऐं हीअ हर फ़नकार जी तौहीन आहे, सिर्फ़ु भाऊ रऊफ़ जी न आहे। सो उन्हनि सभिनी दोस्तनि राब्तो कयो आहे। असां उन्हनि सभिनी खे पुरअमन रहण जो चयो आहे, छो त फ़नकार जेको आहे उहो अमुन जो सफ़ीर आहे ऐं मोहबत जो पैगाम ॾींदड़ आहे। इन करे असां सब्र जो दामन नथा छॾियूं। बाक़ी असां हिकिड़ो टाइम पीरियड ज़रूरु ॾिनो आहे SSP नौशरो फिरोज़ खे। उन्हनि जो जेको PRO आहे शौकत कलो साहिबु राब्ते में आहे, SHO बि राब्ते में आहे। जेकर उन टाइम पीरियड ताईं असां सां इंसाफ़ नथो थिए त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼी सिंध में असां एहतजाज कंदासीं। असांजो एहतजाज थोरो सख़्तु हूंदो। पोइ जी, अवां हिते रऊफ़ मक्सी साईं रहमतुल्लाह मीराली ऐं सुधीर मीराली जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त फ़नकार हमेशह अमुन जो पैगाम खणी झर जंग वञे थो ऐं अमुन जो सफ़ीर रहियो आहे। हुन कॾहिं बि जेको आहे बदमनीअ खे जेका आहे न ॾिनी आहे पर हवा, पर हमेशह जेको आहे सो अमुन जो पैगाम खणी झर जंग जे माण्हुनि खे मुर्कू ॾिनियूं आहिनि। पर जेकॾहिं उन फ़नकार खे लुटियो ऐं फुरियो वञे, रऊफ़ मक्सी जो इहो बि चवणु हो त फ़नकार हुन फुर कंदड़नि खे मूं पाण इहो बि ॿुधायो त मां फ़न सां वास्तो रखां थो। किथे कंहिं हद ताईं हुन इलाइक़े जे माण्हुनि जे हिसाब सां हू मूंखे
वाक़ुफ़ु, छाकाणि त फ़नकार जेको आहे त सभिनी जी सुञाणप हूंदो आहे। तंहिंजे करे हिननि वरी वरी मुतालबो कयो आहे SSP नौशर बुस खां, DIG शहीद बैनरियाबाद खां, त हूअ असां फ़नकारनि खां जेका फुर्ती आहे उन जो नोटिस वठनि ऐं जेके मुलवस आहिनि उन्हनि खे कानून जे कटणे में हाणे फुर थियल रक़म वापसि ॾियारी वञे। ऐं हिननि इहो पिणु मुतालबो कयो आहे त फ़नकार खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं हू पंहिंजो जिते बि वञे थो त हू महफ़ूज़ रही सघे। जी।